अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर में अवां के भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध जे मकानी इदारनि जी कारकर्दगीअ जो तफ़सील सां जाइज़ो वठंदासीं ऐं इहो सम्झण जी कोशिश कंदासीं त अरबे रुपयनि जी बजट बावजूद इहे इदारा अवाम लाइ छो बेलाभ बणियल आहिनि ऐं माहवार जारी थींदड़ अरबे रुपयनि जी बजट आख़िर ख़र्च किथे थी थिए। सिंध हुकूमत मकानी इदारनि में बेहतरी आणण बदिरां उन्हनि खे ग्रांट ॾेई हलाइण ते आख़िर छो मजबूर आहे। शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि जी तरक़ीअ जे नाले ते जारी थींदड़ पैसा हड़प करण में केरु केरु मुलविस आहे। कोशिश कंदासीं त सभिनी ज़िम्मेवारनि खे वाइको कजे। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी खे मकानी इदारनि जे ऑडिट जो हुकुम छो ॾियणो पियो? छा इन ऑडिट सां करप्शन कंदड़ कामोरनि ऐं ज़िम्मेवार चूंडल नुमाइंदनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई थी सघंदी? इन हवाले सां बि समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। इहो सम्झण जी कोशिश कंदासीं त करप्शन जी रोकथाम ऐं फंड्स जी निगरानीअ लाइ जोड़ियल इदारा पाण कीअं करप्शन जो हिसो बणिजी वञनि था। आख़िर इदारनि में बहितरी कॾहिं ऐं कीअं ईंदी? इन्हनि समूरनि सवालनि जा जवाब वठण जी बि कोशिश कंदासीं। सिंध में 160 अरब रुपया बजट रखंदड़ मकानी इदारा अवाम लाइ बेलाभ बणियल फंड्स जे इस्तेमाल ऐं इदारनि जी कारकर्दगी जाचण लाइ जोड़ियल इदारा बि करप्शन में भाङे भाईवार। सिंध जे समूरनि यूसीज़ खे माहवार मिलंदड़ 2 अरब रुपया किथे ख़र्च थियनि था? सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी ऑडिट जो हुकुम ॾेई छॾियो। यूनियन कमेटीज़ खे माहवार मिलंदड़ 12 लख ऐं यूसीज़ खे मिलंदड़ 10 लख रुपयनि जी बजट जी ऑडिट लाइ ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़त। यूसीज़ खे माहवार मिलंदड़ 2 अरब रुपयनि जे ख़र्चनि जी का बि स्क्रूटनी न थी। गुज़िरियल 3 सालनि जे माली ख़र्चनि जी ऑडिट कई वञे। PAC चेयरमैन जून 2023 खां वठी हेल ताईं बल्दियाती इदारनि जे OZT शेयर में 70% वाध थी। इदारनि जी कारकर्दगी बहितर थियण बदिरां ॾींहों ॾींहुं ख़राब। बल्दियाती इदारा करप्शन, गुंजाइश खां वधीक भर्तियुनि ऐं गैर क़ानूनी तरक़ियुनि सबबि तबाह। सिंध हुकूमत जो कारकर्दगी सुधारण बदिरां रुगो ग्रांट वधाइण ते ज़ोर। सिंध जे 22 ज़िले काउंसिल्स खे माहवार जारी थींदड़ करोड़े रुपयनि सां अवाम खे टके जो बि फ़ाइदो न मिलियो। अक्सर ज़िले काउंसिल माली बहरान जो शिकार। सिंध जे 45 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स खे हर महीने 3 अरब 8 करोड़ रुपया जारी थियनि था। इन बावजूद अध खां वधीक TMCs माली बहरान जी वर चढ़ियल। शहरी इलाइक़नि जी तरक़ीअ लाइ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं टाउन कमेटीज़ खे 4 अरब 17 करोड़ 74 लख रुपया मिलनि था। पैसा किथे ख़र्च थियनि था, का ख़बर ई नाहे। सिंध हुकूमत बल्दियात खाते जे 62 इदारनि खे अलॻि सां हर महीने 55 करोड़ रुपयनि खां वधीक फंड्स जारी करे थी। इन बावजूद इदारनि में बहितरीअ नाले का शइ नज़र नथी अचे। सिंध जा अक्सर बल्दियाती इदारा अवाम लाइ बेलाभ, फंड्स जो रुगो कागज़नि में इस्तेमाल, कामूरनि खां फंड्स जे इस्तेमाल बाबति का बि पुछाणो न थियो। बल्दियाती इदारनि जा अक्सर मुलाज़िम पघारुनि खां महरूम। अरबे रुपया रुगो चूंडल नुमाइंदनि, कामोरनि ऐं सियासी शख़्सियतुनि जे हिस्सेपतीअ में वञनि था। मकानी इदारनि जी ख़राब कारकर्दगी, करप्शन ऐं बेक़ाइदगियुनि वारे मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे KTN न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में शहरनि ऐं ॿाहिराड़ियुनि जी तरक़ीअ लाइ जोड़ियल मकानी इदारनि जी माहवार मजमूई बजट केतिरी आहे ऐं उहे इदारा अवाम लाइ केतिरा लाभाइता आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध जे बल्दियाती इदारनि जी हालत जेका आहे उहा केतिरनि ई सालनि खां ख़राबु आहे ऐं उनखे ठीकु करण जे लाइ के बि क़दम न पिया खया वञनि। जेके इदारा आहिनि जेकी उन्हनि जी कारकर्दगी सुधारे सघनि था, उहे इदारा गैरफ़ाल बणाया विया आहिनि ऐं उन्हनि जी बजेट बि जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं वधाई पई वञे। त जेका सिंध में समूरनि बल्दियाती इदारनि जी जेका बजेट पहिरीं त 87 अरब रुपया हुई। 23 जून खां पोइ उन 2023 में उन में वाधारो थियो। पोइ उहा 120 अरब रुपया कई वई। हिन वक़्तु जेका सिंधी बल्दियाती इदारनि जी बजेट जेका आहे उहा 160 अरब रुपया आहे। सही। त 160 अरब रुपयनि जी बजेट हुजण जे बावजूद सिंध जी अवाम खे याने शहरी इलाइक़नि खे या ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि खे उते को बि फ़ाइदो नथो पए त इहे जेके लोकल काउंसिलूं आहिनि या उन्हनि जी बजेट में जेको इज़ाफ़ो कयो वियो आहे या उन जी जेका पंहिंजी अलॻि सां कमाई हुजे थी, उहो उन मां कंहिं बि क़िस्म जो को तरक़ियाती कमु उन्हनि जो को नज़र नथो अचे। हालांकि इन्हनि बल्दियाती इदारनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त लोकल सतह ते जेकी ग़रीब माण्हुनि जा या उतां जे ॻोठाणनि जा जेकी बुनियादी सहूलियतूं जिते उते न आहिनि त उहे बुनियादी सहूलियतूं उते फ़राहम कनि। पर उते कंहिं बि क़िस्म जो को कमु नथो कयो वञे।
सियासी बुनियादनि ते उते भर्तियूं कयूं वयूं आहिनि ऐं वाइट कॉलर जेके मुलाज़िम आहिनि जेके घर वेठे पघारूं खणनि था उहे के वॾेरे जा माण्हू आहिनि त के वरी उतां जी जेके हुकमरान पार्टी सां जमायत सां तालुक़ु रखनि था के वरी याने उतनि वॾेरनि जे जेके आसपास जा जेके वेझा माण्हू आहिनि उन्हनि जा माण्हू एडजस्ट कया विया आहिनि उन्हनि बलदियाती इदारनि में। हाणे जेको ओज़िटी शेयर मिले थो उन्हनि बलदियाती इदारनि खे उहा जेका पाण खे ॼाण अचे पई ॼण विरासत थींदी हुजे ऐं उते हालांकि ईअं थींदो हुजे किथे किथे त वरी जेके जेन्युइन मुलाज़िम आहिनि उहे मुलाज़िम जेके आहिनि पघारनि खां रहिजी वञनि था पोइ वरी उहे बाद में सिंध जे बलदियात खाते यानी सिंध हुकूमत खे उहे ड्यूज़ क्लियर करणा पवनि था। सही त ईअं ई सिंध में जेको आहे उहो सालनि खां बलदियाती इदारनि जी हालति ख़राबु आहे ऐं उनखे बहितर करण जी का बि कोशिशि जेका उहा न पई कई वञे। बजट में भले ई वाधारो कयो वञे पर उनजो चेक एंड बैलेंस बि रखणु घुरिजे त इहे बलदियाती इदारा जेके आहिनि उन्हनि जी कारकर्दगी कीअं बहितर थी सघंदी उन जेकी फंड्स जेकी उन्हनि खे ॾिना वञनि था त उन बजट जो जेको आहे उहो इस्तेमालु कीअं थो थिए उन्हनि जी कारकर्दगी कीअं बहितर थी सघंदी उन ते को बि सिंध हुकूमत तरफ़ां हिन वक़्त ताईं ध्यानु नथो ॾिनो वञे। सगीर जी अवां ॿुधायो त सिंध में मकानी इदारनि जी कारकर्दगी न हुअण बराबरि आहे ऐं उहे इदारा अवाम लाइ बेलाभ बणियल आहिनि। जेकॾहिं ईअं आहे त पोइ उन्हनि इदारनि जी कारकर्दगी जाचण ऐं बजट जे ख़र्चनि जी निगरानीअ लाइ जोड़ियल इदारो आख़िर छा पिया कनि? ॾिसो 2 खां 3 4 इदारा जेके आहिनि उन्हनि जा ठहियल आहिनि उन्हनि में जेके मुलाज़िम आहिनि उहे घर वेठे पघारूं खणनि था। सही सिंध जे बलदियाती इदारनि जे बजट या उन्हनि जे ख़र्चनि ते नज़र रखण जे लाइ हिकु त सिंध लोकल गवर्नमेंट कमीशन जो इदारो हिकिड़ो क़ाइमु थियल आहे उते मेंबर मुक़ररु थियल आहिनि। हाणे असल में उहो इदारो जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं था लोकल गवर्नमेंट कमीशन उहो ॼण मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे एडजस्ट करण लाइ ठाहियो वियो हुजे। हाणे जेको माण्हू या जेको ऑफिसर याने को बि रिटायर्ड थी वञे थो अगरि उहो बाअसर हुजे थो या कंहिंजो वेझो माइट हुजे थो त उनखे एडजस्ट करण जे लाइ जीअं ई रिटायर थिए थो उनखे लोकल गवर्नमेंट कमीशन में मेंबर तौरु मुक़ररु कयो वञे थो। त इहे इदारा जेके आहिनि इहे उन्हनि माण्हुनि खे जेका एडजस्ट करण जे लाइ ठाहिया विया हुजनि ऐं इन जो जेको अहम इदारो आहे इन लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जे तहत सूबाई लोकल गवर्नमेंट इहा कमीशन ठाही वई हुई। इन कमीशन जो इहो मतिलबु आहे त जेकी सिंध में बलदियाती इदारनि खे हर महीने जेका बजट जारी थिए थी या ओज़िटी शेयर मिले थो उनजी इंस्पेक्शन करणी आहे। इहा बजट जेका आहे उहा किथे ख़र्च थिए थी उनजो बाक़ाइदे सां इंस्पेक्शन करे उहा रिपोर्ट सूबाई वज़ीर बलदियात या सिंध जे वॾे वज़ीर खे उमाणी आहे। पर लोकल गवर्नमेंट कमीशन जो जेको इहो मक़सदु उहो कॾहिं बि कामयाबु न आहे वियो यानी का बि उन्हनि जी का स्पेशल या इंस्पेक्शन न आहे थी न ई उनजी का अहिड़े क़िस्म जी का उन्हनि स्पेशल इंक्वायरी कई आहे। घर वेठे सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन वारा जेके मुलाज़िम या कामुर आहिनि उहे घर वेठे पघारूं खणनि था उहो को बि कमु नथा कनि। हाणे पाण चऊं था लोकल फंड ऑडिट में उहो फाइनेंस डिपार्टमेंट जे मातहत ई इदारो आहे उते डायरेक्टर मुक़ररु थियल आहे लोकल फंड ऑडिट ऐं उनखां अलावा वरी असिस्टेंट डायरेक्टर हर ज़िले में मुक़ररु थियल आहिनि। हाणे उहे इदारा जेके इन्हनि खे प्री ऑडिट करणी आहे हाणे सॼी इन्हनि जी ज़िमेवारी अचे थी त प्री ऑडिट करे ऐं उन्हनि जो चेक एंड बैलेंस रखिणो आहे। हाणे उन्हनि जी कमीशन मुक़ररु थियल हुजे थी उन्हनि जी जेका उहा परसेंटेज हर इन्हनि बलदियाती इदारनि हर ज़िले में मुक़ररु थियल आहे। इन जे करे उहे बि पंहिंजो कमु करणु छॾे विया आहिनि। त इहे यानी 160 अरब रुपया जेके बलदियाती इदारनि खे मिलनि था उन में इहे समूरा इदारा या बलदियाती इदारा या जेको चेक एंड बैलेंस रखण वारो जिन ते बदबूनाननि खे जेको रोकजे इन्हनि बलदियाती इदारनि में उहे पाण में मिली विया आहिनि। यानी इहो हाणे ॿई जेके भाङे भाईवार हुजनि था करप्शन में त उन्हनि में जेको आहे या न हाणे पाण वरी रीजनल डायरेक्टरनि ते ईंदासीं या डिप्टी डायरेक्टर जेके मुक़ररु थियल आहिनि उहे बि इन्हनि सां मिली भगत करे इहो कमु कनि था। जेका बि ओज़िटी शेयर अचे थी जेको बजट अचे थो उहो मिली भगत करे हड़प करे वञनि था ऐं अवाम जो को बि फ़ाइदो कोन थो थिए ऐं उते लोकल सतह ते कंहिं बि क़िस्म जो को कमकार जेको आहे उहो नज़र नथो अचे। इहे किथे किथे त इहे मुलाज़िम जेके इन्हनि जा बलदियाती इदारनि जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि पघारूं कोन था ॾेई सघनि ऐं 2-3 भेरा हिननि जेको आहे उहो मतिलबु उन्हनि एहतिजाज कया आहिनि त असांखे पघारूं कोन था ॾियनि। हालांकि ओज़िटी शेयर जेको आहे उन्हनि खे फिक्स पहिरीं तारीख़ जारी थी वेंदी आहे 2 ॾींहं पहिरीं उन्हनि खे जारी थी वेंदी आहे ओज़िटी शेयर त जीअं अने पैराइटी इहा आहे उन्हनि जी त पहिरीं उन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं ऐं पेंशन ॾियणी आहे। पर उन जे बावजूदि
ही जेके बलदियाती इदारनि जा जेके सरबराह आहिनि यानी जेके म्यूनिसिपल कमिश्नर आहिनि या चेयरमैन आहिनि या जेके मेयर्स आहिनि उहे पहिरीं सियासी ख़र्चनि खे पूरो करण जे लाइ पहिरीं उन्हनि जो हिसोपति कढनि था ऐं उनखां पोइ जेकॾहिं कुझु बचो त उन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियनि था तरक़ियाती कमु त ठहियो पर पंहिंजे मुलाज़िमनि खे बि पघारूं कोन था ॾेई सघनि सगेर अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे लोकल गवर्नमेंट कमीशन जो अॻूणो मेंबर आहे सोनो ख़ान बलोच साहब। अस्सलाम वालेकुम सोनो ख़ान साहब। वालेकुम। सोनो ख़ान साहब इहो ॿुधाइजो त सिंध जा बलदियाती इदारा अवाम लाइ बेलाइदा छो बणिजी विया आहिनि ऐं अव्हां जी नज़र में उन जा सबब कहिड़ा आहिनि? इन जा सबब इहे आहिनि त हिननि में ज़ाती प्रायोरिटीज़ जो वॾो अमल दख़ल थी वियो आहे। जेकी अवामी भलाई जा कम हुअण खपनि जेको अवाम जे फ़ाइदे मफ़ाद में हुअण खपे उहो घटि ऐं ज़ाती जेकी प्रायोरिटीज़ आहिनि फरमाइशूं थियनि थियूं ही कमु थियणो आहे ही कमु नाहे थियणो पोइ उन जे करे इहो निज़ाम फेल पियो वञे। इन खे यानी त अपडेट करण जी ज़रूरत आहे। हिन में चङा माण्हू अचनि जेकी वेही उन्हनि खे सोचीनि त भई असां अवाम जे भलाई लाइ चूंडिया विया आहियूं या असां पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ उन लाइ किथे कमु चङा थियनि था ईअं न आहे पर घणो करे इहे नीति इहो आहे उते फरमाइश ते जेकी बि कम आहिनि उहे थियनि था। अच्छा सोनो ख़ान साहब पहिरीं त इन्हनि जी बजट घटि हुई पहिरीं 87 अरब हुई पोइ वरी 70 सैकड़ो हाणे उनजी वाध बि थी आहे यानी 160 अरब रुपया उन्हनि जी बजट थी आहे। उन जे बावजूदि जेके आहे 62 इदारा जेके आहिनि उहे माली बहरान जो शिकार थियनि था। इहो माली बहरान जो शिकार छो थियनि था ऐं तव्हां इन कानून ते इलाही तव्हांजी गहरी नज़र रही आहे त कानून में छा आहे केतिरा मुलाज़िम हर लोकल काउंसिल में हुजणु घुरिजनि ऐं हिन वक़्तु लोकल काउंसिलनि जी छा उते अपडेट आहे केतिरा मुलाज़िम आहिनि? ॾिसो न उहो हर लोकल काउंसिल जी पंहिंजी साइज़ आहे जी टाउन कमेटी जी पंहिंजी साइज़ आहे उनमें केतिरो कमु मतिलबु एम्प्लॉइज़ हुअण खपनि म्यूनिसिपल कमेटी में केतिरा हुअण खपनि कारपोरेशन में केतिरा उहो उन्हनि जी पंहिंजी साइज़ आहे ऐं उनमें उन्हनि खे सोचणु खपे त भई जेकी ज़रूरी पोस्टूं आहिनि उन्हनि खे रिटेन कजे बाक़ी ॿियनि खे फारिग कजे। हाणे हिते यानी त जेको ज़ाती सिफ़ारिशुनि ते जेका यानी ओवर एम्प्लॉयमेंट थी वई आहे उन यानी त सॼो सिस्टम खे नाकारा बनाए छॾियो आहे। जिते ज़रूरत आहे यानी त 10 मुलाज़िमनि जी उते जेकॾहिं 30 रखियल आहिनि त पोइ उहा बजट जो वॾो हिसो त उन्हनि जा पघार थी था वञनि बाक़ी पोइ डेवलपमेंट जा कम कोन था थियनि। इन जे करे इन खे वरी यानी त डाउन साइजिंग ते वञणु खपे। इन्हनि खे सोचणु खपे त उहे जेकी एक्स्ट्रा मुलाज़िम आहिनि उन्हनि खे ॿिए हंधि किथे यानी त खपाइजे बजाए जो अवां नई नौकरियूं यानी त ॻोल्हियो पहिरीं त हुननि खे एडजस्ट करियो कंहिंखे बेरोज़गार न करणु खपे पर सवाल त जिते अहिड़ी ज़रूरत पए थी त उन्हनि खे तव्हां एडजस्ट करणु खपे। सर इहो चई सघिजे थो त इहे जेके इदारा आहिनि पंहिंजे मुलाज़िमनि खे रुगो पघारूं ॾियण में पूरा आहिनि तरक़ियाती कम त ठहियो? तरक़ियाती कम तमामु थोरा पिया थियनि असल में छा आहे जेकॾहिं बजट जो 80 सैकड़ो अवां जे पघारनि में वञे थो 20 सैकड़ो बाक़ी उन में छा डेवलपमेंट थींदी। अवां हिननि खे सॼो यानी सिस्टम खे रिवाइज करणु आहे जिते जिते जेतिरे मुलाज़िमनि जी ज़रूरत आहे। हाणे मुलाज़िमनि जी ज़रूरत खां वधीक जेकॾहिं एक्स्ट्रा पघारूं ई थींदियूं डेवलपमेंट कहिड़ी थींदी? उन जे लाइ इहो लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट खे वेही चीफ मिनिस्टर साहब खे वेही इन्हनि सभिनी खे यानी त हिन खे रिव्यू करणु खपे रिवाइज करणु खपे हिन शेड्यूल खे त भई असां वटि छो एॾी ओवर एम्प्लॉयमेंट आहे। इहो सॼो सिफारिश कल्चर आहे। अच्छा सोनो ख़ान साहब PAC बि कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे उन ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखियो आहे त जेकी हर महीने यूसीज़ खे अटकल 2 अरब रुपया जेके जारी थियनि था उन्हनि जी गुज़िरियल 3 सालनि जी ऑडिट कई वञे यानी उन्हनि खे ख़दशा आहिनि PAC खे त उन्हनि में इलाही सारी बेक़ाइदगियूं ऑडिट पैराज़ तमामु जाम निकिरनि पिया त जेकी सर इन्हनि जा इदारा जेकी ठहियल आहिनि लोकल गवर्नमेंट जा जेकी बजट ते नज़र रखनि था या जेकी कारकर्दगी जाचींदड़ इन्हनि जा इदारा लोकल गवर्नमेंट कमीशन आहे या लोकल फंड ऑडिट आहे या रीजनल डायरेक्टर इहे सही नमूने सां कमु कनि पिया या इन्हनि खे छा करणु मतिलबु उन्हनि खे कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं मिलियल आहिनि? हिन त लोकल गवर्नमेंट कमीशन त बिल्कुलु गैर फ़ाल आहे उनजो त को बि किरदारु नाहे रहियो
ठीकु उते कंहिं बि क़िस्म जो कमु कोन पियो थिए, का बि कंप्लेंट वग़ैरह उन ते को अटेंशन नथी थिए। हम्म ऐं ॿिया जेकी बाक़ी जेकी आहिनि उन जा रीजनल डायरेक्टर जी या ॿिया जेकी आहिनि उहे बि पंहिंजो प्रायोरिटीज़ ते हलनि था। किथां को हुकुम थिए थो त उन मुताबिक़ कमु थिए थो, नथो थिए त बसि उन अवां जेको सम्झो था सिस्टम खे। त बाक़ी रहियो सुवाल त हिन में जेकॾहिं ईमानदारी सां बजट ख़र्च कई वञे जी। त कोई शिकायतूं न थींदियूं। पर ईमानदारी केतिरे क़दुरु रही आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे। सिस्टम रहियो सुवाल त जेका ही यानी त बजट आहे, जी सर बजट ते यानी त वाच आहे ई कान, उनखे केरु यानी ॾिसण लाइ तयारु कोन्हे केतिरी बजट आई आहे छा। ऑडिट हिनजी मुनासिब नमूने सां थिए कान थी, रुॻो हिकिड़ियूं फॉर्मेलिटीज़ आहिनि जेकी करे बसि ऑडिट त थी वई हली, उहो न थियणु खपे। यानी त जेकॾहिं हुकूमतूं हलायूं आहिनि त पोइ उनमें यानी त अव्हांखे यानी कि इहो सोचणो पवंदो त असां यानी त कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं। हिते त असां यानी त सही नमूने सां त को सिस्टम बनाए रखियो। बलदियाती इदारनि खे सर कीअं ठीकु कजे? तव्हां सीनियर रहिया आहियो ऐं तव्हांजी गहरी नज़र रही आहे लोकल गवर्नमेंट कानून ते, त इन्हनि इदारनि खे ठीकु कीअं कजे? जेके इदारा ठाहिया विया आहिनि इन्हनि इदारनि मां पहिरीं ॻाल्हि त सिफारिश ऐं ओवर स्टॉकिंग इहा ख़तमु थियणु खपे। प्रायोरिटीज़ ते कमु थियणु खपनि, जेकी अवामी भलाई जा कम आहिनि उहे प्रायोरिटीज़ ते थियणु खपनि। ऐं फरमाइश वारा जेके कम आहिनि उन्हनि खे पंहिंजो न उन्हनि खे यानी त प्रायोरिटी ॾियणु वञे। बाक़ी रहियो सुवाल त जेकॾहिं असां ईअं ई हलाईंदासीं त पोइ अवाम जे लाइ को बि लाभ कोन्हे। इहो बसि पोइ चंद माण्हू आहिनि जिन जे लाइ इहो सॼो इदारो हले थो। ठीकु आहे, अव्हांजी वॾी महिरबानी सोनू ख़ान बलोच साहब। सकीर अवां सोनू ख़ान बलोच साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे ॿुधाइजो त कुझु ॾींहं अॻु मकानी इदारनि जी कारकर्दगीअ ते सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी बि सवाल उथारिया आहिनि ऐं उन्हनि इदारनि जे फंड्स जी ऑडिट लाइ ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़त बि लिखियो आहे। इन हवाले सां अवां वटि कहिड़ी ॼाण आहे? सिंध जे बलदियाती इदारनि ते जेकी उन्हनि जी कारकर्दगी ते रुगो पब्लिक अकाउंट्स कमेटी सवाल उथारिया आहिनि ऐं थी सघे उन जे पुठियां कहिड़ा मामला आहिनि ऐं जेकी ॿिया इदारा आहिनि उहे ख़ामोश वेठल आहिनि। सही। हाणे कुझु ॾींहं अॻु सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी छाकाणि जो उन में केतिरनि ई जेको अरसे खां जेके इजलास थिया उन में इहे बेक़ाइदगियूं साम्हूं अचनि पियूं। उहे इन जे करे अचनि पियूं जो उन्हनि इदारनि में जेकी हर महीने उन्हनि खे बजट मिले थी या ऑडिट शेयर जेको उन्हनि खे मिले थो उन जो को चेक एंड बैलेंस न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि जी जेका ऑडिट उहा बि फर्ज़ी ऑडिट थिए थी त उन में ऑडिट पैरास बि जेके आहिनि उहे तमामु घणा जेके आहिनि अची रहिया आहिनि। त इन करे PAC जेका आहे उहे सवाल उथारिया आहिनि ऐं ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे उन ख़त लिखियो आहे त गुज़िरियल 3 सालनि जी जेकी यूसीज़ यानी यूनियन कमेटियूं ऐं यूनियन काउंसिलनि जी ऑडिट कई वञे ऐं उन स्पेशल ऑडिट जे लाइ जेको आहे उहो ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे PAC जे अख़्तियारनि ख़त लिखियो आहे ऐं उन में इहो चयो आहे त इन जी गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां इन जी ऑडिट नाहे थी। कराची डिवीज़न जी त ऑडिट थी आहे UC जी, पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेकी UC जी उहा ऑडिट नाहे थी। तंहिं करे गुज़िरियल 3 सालनि जेका उन्हनि माली ख़र्चनि जी जेका उहा ऑडिट कई वञे। हाणे असल में सवाल इहो पैदा थिए थो त जेकी इन्हनि जी जांच कारकर्दगी जाचींदड़ जेके इदारा आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजो सही नमूने सां कमु कनि हा त अॼु अहिड़ी सूरत हाल जेका उहा पैदा न थिए हा। यानी जीअं सोनो ख़ान जीअं तव्हांखे ॿुधायो त लोकल गवर्नमेंट कमीशन जेको आहे उहा बिल्कुलु गैर फ़ाल आहे। कंहिं बि क़िस्म जी उन्हनि वटि कंप्लेन ई कान थी अचे ऐं एॾा तमामु घणा पैरा जेके आहिनि ऑडिट पैरास बि लॻी चुका आहिनि उन्हनि बलदियाती इदारनि ते। उन बावजूद बि जेका आहे हू ख़ामोश आहे, का बि स्पेशल जेका इंस्पेक्शन बि नथी करे। जेकॾहिं उन्हनि वटि कंप्लेन नथियूं अचनि त इन्हनि खे अख़्तियार आहे त उहे स्पेशल इंस्पेक्शन बि करे सघनि था। उनखां अलावा जेकॾहिं सही नमूने सां लोकल फंड ऑडिट फर्ज़ी रुगो ऑडिट न करे ऐं सही नमूने सां ऑडिट करे हा त अॼु अहिड़ी जेका सूरत हाल न हुजे हा। असल में हाणे इन्हनि जी माना तरजीह न आहे रही। जीअं सोनो ख़ान ॿुधायो इन्हनि जूं हाणे तरजीहूं कुझु ॿियूं आहिनि। अगरि सिफ़ारिशी माण्हू अचनि था उन्हनि खे एडजस्ट करण जे लाइ त पोइ 10 जी जाइ ते 20 माण्हू रखी छॾनि था, 20 जी जाइ ते 40 माण्हू उन्हनि लोकल काउंसिल में रखी छॾनि था। इन जे करे 80%
चई सघिजे थो त मां चवां थो 100% जेको आहे उन मुलाज़िमनि जे पघारनि ते इहे ख़र्च थी वञनि था पैसा। आवाम जो को बि जेको आहे उहो फ़ाइदो नथो थिए, उन्हनि जो का बि उते तरक़ियाती स्कीम जेका आहे या नंढी लेवल ते ई को तरक़ियाती कमु उन्हनि जो नज़र नथो अचे। सही। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त जून 2023 खां वठी हेल ताईं बल्दियाती इदारनि जे OZT शहर में केतिरी वाध थी आहे ऐं OZT शहर में वाध सां इदारनि जी कारकर्दगीअ में का बहितरी अची सघी आहे? ॾिसो, कारकर्दगी में त का बि बहितरी न अची सघी आहे। बाक़ी सिंध हुकूमत जो इहो ज़ोर आहे त उन्हनि जा फंड्स जेके आहिनि उहे वधाया वञनि ऐं उन छाकाणि जो उन बल्दियाती इदारनि जे पुठियां बाअसर माण्हू हुजनि था, वॾेरा मुक़रर आहिनि ऐं उन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे ऐं चेक एंड बैलेंस सिंध हुकूमत जो न आहे। इन जे करे फंड्स जो ख़र्च जेके थियनि था उते को पुछाणो कोन्हे। इन जे करे उन जी बजट सिंध हुकूमत ॾींहों ॾींहुं वाध कंदी रहे थी। जून 2023 में जेका आहे उनखां वठी हिन वक़्त ताईं 70% जेको आहे उन्हनि जी OZT शहर में रुगो इज़ाफ़ो थियो आहे। याने पहिरीं 87 अरब रुपया इन्हनि जी बजट हुई सिंध जे बल्दियाती इदारनि जी, उनखां पोइ उन्हनि जी वधाए करे 120 अरब रुपया कई वई। हाणे हिन वक़्तु सिंध जे बल्दियाती इदारनि जी 160 अरब रुपया आहे। 160 अरब रुपयनि जी बजट हुजण जे बावजूदि सिंध जे आवाम खे को बि फ़ाइदो नथो मिले। ख़ासि तौर ते ॿहिराड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि त जेके ज़िले काउंसिल आहिनि उन्हनि जो कमु इहो आहे त ॿहिराड़ी वारनि इलाइक़नि में तरक़ियाती कमु कराइजनि, नंढी सतह ते जेकी उन्हनि जा बुनियादी कम आहिनि उहे माण्हुनि जा कराइजनि, पर उहे बल्दियाती इदारा आहिनि रुगो पंहिंजा बिब भरण में पूरा आहिनि। अच्छा, सिंध जे 22 ज़िले काउंसिल्स, 45 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स ऐं टाउन कमेटीज़ खे माहवार केतिरी रक़म मिले थी ऐं इहा रक़म कीअं ख़र्च कई वञे थी, इन हवाले सां मां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध जूं जेके 22 ज़िले काउंसिलूं आहिनि उन्हनि 22 ज़िले काउंसिलनि जी बजट जेका आहे उहा 85 करोड़ 71 लख रुपया आहे। सही। ऐं उन्हनि में जीअं बदीन खे 5 करोड़ मिलनि था, दादू ज़िला काउंसिल खे 5 करोड़ ऐं घोटकी खे 6 करोड़। ईअं ई मुख़्तलिफ़ ज़िला काउंसिलनि खे मजमूई तौर ते सिंध जूं 22 ज़िले काउंसिलूं आहिनि उन्हनि खे 86 करोड़ रुपयनि जी बजट मिले थी। पर इन्हनि जो कमु आहे ज़िले काउंसिलनि जो त सिंध जी ॿहिराड़ी जी तरक़ी ते नंढी लेवल ते जेके आहिनि उहे तरक़ी करे ऐं उन्हनि जो कमु जेके आहिनि माण्हुनि जा थियनि। नंढियूं पुलियूं आहिनि या जेकी उन्हनि जा नंढा नंढा रोड आहिनि ऐं पेवर ब्लॉक आहिनि उहे उन्हनि जा ठाराइनि, पर उहो तव्हांखे इन्हनि जो घणे भाङे कमु नज़र न ईंदो। कुझु थी सघनि था इलाइक़ा जिते इहे कम बि थींदा हूंदा, पर अक्सर जायुनि ते उन्हनि जा कम नज़र नथा अचनि ऐं इहे ज़िले काउंसिलूं आहिनि उन्हनि में इलाही मुलाज़िम भर्ती थियल आहिनि, गुंजाइश खां वधीक मुलाज़िम भर्ती थियल आहिनि ऐं उनखां अलावा सियासी बुनियादनि ते उन्हनि जा फंड्स जेके आहिनि उहे ख़र्च थियनि था। त याने हिसोपती थिए थी ऐं उन ते जेको आहे को बि चेक एंड बैलेंस न आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जी जेका आहे उहा कमीशन बि रखियल हुजे थी। इन जे करे इहे जेके ज़िले काउंसिलूं आहिनि उहे अवाम लाइ के बि फ़ाइदेमंद साबित न थियूं आहिनि। हाणे ईंदासीं पाण जेकी इन्हनि ते जेकी लाड़कान डेवलपमेंट अथॉरिटी जे मुलाज़िम जेके आहिनि तक़रीबन 250 जे लॻभॻि आहिनि, उन्हनि खे अलॻि सां 21 करोड़ रुपया जारी कया वञनि था। उनखां अलावा जेका आहे म्यूनिसिपल या टाउन कमेटीज़ या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इन्हनि खे तक़रीबन 4 अरब रुपयनि खां वधीक जेका आहे उहा रक़म मिले थी। ॿिया TMCs सिंध जूं 45 जेके TMCs आहिनि उन्हनि खे तक़रीबन 3.25 अरब रुपयनि जी अलॻि सां बजट मिले थी। यानी लॻभॻि जेकी इन्हनि इदारनि खे हर महीने 10 अरब रुपयनि खां वधीक जेके आहिनि उहे फंड्स जारी थियनि था। 1600 जेके UCs आहिनि यानी जेकी यूनियन काउंसिलनि खे हर महीने 10 लख रुपया ऐं यूनियन कमेटियुनि खे हाणे यूनियन काउंसिलूं जेके आहिनि उन्हनि जो कमु आहे त ॿहिराड़ी में जेकी नंढी लेवल ते कमु थियनि। इन जे करे उन्हनि जी पहिरीं बजट हुई 5 लख रुपया, उन्हनि जी बजट वधाए करे 10 लख रुपया कई हुई, पर उन जे बावजूदि उहे सेम शिकायतूं मौजूदु आहिनि। वरी यूनियन कमेटियूं जेके तक़रीबन 400 खां 500 जे लॻभॻि जेकी यूनियन कमेटियूं आहिनि उन्हनि जी जेका बजट अलॻि सां आहे। उन्हनि यूनियन कमेटियुनि खे हर महीने 12 लख रुपया ॾिना वञनि था। इन्हनि समूरनि इदारनि खे तक़रीबन जेका आहे उहो 10 अरब रुपयनि खां वधीक बजट मिले थी, पर उन बजट जो को बि आवाम खे फ़ाइदो नथो मिले। यानी उन्हनि जो चेक एंड बैलेंस न आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त जेकी चेक एंड बैलेंस वारा इदारा आहिनि उन्हनि खे फ़ाल करण जी ज़रूरत आहे, छाकाणि जो इहे इदारा इन्हनि सां करप्शन में भाङे भाईवार थी विया आहिनि। इन जे करे आवाम खे उन्हनि जो को बि बल्दियाती इदारनि जो को या उन्हनि जी बजट मां को फ़ाइदो
नथो मिले ऐं मुलाज़िम पंहिंजनि मुलाज़िमनि जे ख़र्चनि में ई पूरा आहिनि। सगीर, हाणे इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत बल्दियात खाते जे 62 इदारनि खे अलॻि सां फंड्स जारी करे थी। हुकूमत खे आख़िर इहे पैसा जारी करण जी ज़रूरत छो पए थी? छा इन्हनि पैसनि जो दुरुस्त इस्तेमालु थींदे नज़र अचे थो? ईअं नाहे, इनमें असल में सियासी मदाख़लत आहे इन्हनि बल्दियाती इदारनि में। इन जे करे अक्सर इदारा जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। सही। सिंध जा 62 बल्दियाती इदारा जेके आहिनि उहे माली बहरान जो शिकार ॼाणाया विया ऐं थियण त ईअं घुरिजे हा, इन जी बाक़ाइदा इन्वेस्टिगेशन थिए हा त वाक़ई इहे माली बहरान जो शिकार आहिनि या इन्हनि में इज़ाफ़ी मुलाज़िम रखिया विया आहिनि। हिन वक़्त बि जेके इतलाह आहिनि त जेकी लोकल गवर्नमेंट जा इदारा आहिनि यानी ख़ासि तौर ते जेके TMCs आहिनि, सिंध जूं 45 TMCs, उन में कराची जे TMCs में वॾे पैमाने ते यानी हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौरु मुलाज़िम बि रखिया विया आहिनि। हाणे उन्हनि जो जेको आहे उहो बोझ वधे थो बजट ते। हाणे इहे 62 जेके बल्दियाती इदारा आहिनि उन्हनि जी का इन्वेस्टिगेशन न थी ऐं उन्हनि जी बजट में इज़ाफ़ो कयो वियो। उन्हनि हाणे 62 जेके बल्दियाती इदारा आहिनि उन में 6 जेके आहिनि उहे म्यूनसिपल कमेटीज़ आहिनि। उन में म्यूनसिपल कमेटी ठट्टो आहे, रोडी आहे, घोटकी आहे, उनखां अलावा पीर जो ॻोठु आहे, शिकारपुर आहे, नवंदेरो आहे। ईअं ई सिंध जूं जेके 30 जेके आहिनि उहे कारपोरेशन्स ऐं म्यूनसिपल कारपोरेशन्स आहिनि। उनखां अलावा टाउन कमेटियूं अलॻि सां आहिनि। उन मजमूई तौर ते जेके आहिनि उहे अक्सर जेके आहिनि कराची जा जेके TMCs आहिनि उहे तमामु घणो माली बहरान जो शिकार आहिनि। चनेसर ॻोठु आहे, उनखां अलावा मॉडल कॉलोनी आहे ऐं शाह फैसल टाउन आहे ऐं कोरंगी आहे, न्यू कराची आहे, नॉर्थ नाज़माबाद आहे, गुलबर्ग आहे, माड़ीपुर आहे, मोरड़ो मीरबर आहे। त इहे 62 जेके इदारा आहिनि उहे माली बहरान जो शिकार आहिनि। हाणे उन खे माली बहरान मां कढण जे लाइ सिंध हुकूमत जेको आहे उन जी इन्वेस्टिगेशन का बि न कई त इहे माली बहरान जो शिकार आहिनि बि या न। जीअं उन्हनि सिफ़ारिश कई ऐं इन्हनि अलॻि सां फंड्स जारी करे छॾिया त यानी 55 करोड़ रुपया OZT शेयर खां अलावा इन्हनि खे अलॻि सां जारी कया वञनि था ऐं उन्हनि खां को पुछाणो बि नथो थिए। उहो इन जे करे जो ही सभु हिसोपती थिए थो। लोकल सतह ते जेके वॾेरा आहिनि उहे बजट जो इस्तेमालु कनि था, उन्हनि खां को पुछाणो न आहे। इन जे करे सिंध हुकूमत जो ज़ोर आहे त उन्हनि ते असल में प्रेशर आहे त इहे फंड्स जेके आहिनि उहे बल्दियाती इदारनि खे ॾियनि था ऐं बल्दियाती इदारा इहे फंड्स कीअं ख़र्चु कनि था उन बाबति कंहिं बि क़िस्म जो को चेक एंड बैलेंस हुकूमत जी आला सतही ते का बि जेको आहे उहो नोटिस न थियो आहे, न ई वरी इन्हनि जो को चेक एंड बैलेंस थी रहियो आहे। बिल्कुलु सही था चओ, चेक एंड बैलेंस जी ज़रूरत आहे। सगीर, जीअं अवां ॿुधाए त सिंध हुकूमत बल्दियाती इदारनि खे माहवार बजट सां गॾु मुख़्तलिफ़ ग्रांट्स जी मद में बि धार पैसा जारी करे थी, पर उन बावजूदि इदारनि जी कारकर्दगी न हुअणु बराबरि आहे। इहो सम्झाइजो त हुकूमत जो इदारनि जी कारकर्दगी सुधारण बदिरां रुॻो पैसा जारी करण ते ज़ोर छो आहे? उहो मूं जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त जेकी इन जे पुठियां जेकी बल्दियाती इदारनि जे पुठियां असल में लोकल सतह ते जेकी बाअसर माण्हू हुजनि था ऐं उन्हनि जी नज़र आहे इन्हनि बजट ते ऐं उन्हनि ख़ासि तौर ते जेकी तालके सतह ते या यूनियन काउंसिल सतह ते जेकी बजट अचे थी पई उते बाअसर जेकी लोकल सतह ते हुकुमरान जमायत सां जेकी तालुक़ रखनि था या जेकी ॿिया बाअसर माण्हू आहिनि सियासी लेवल ते उन्हनि जा जेके किचन हलाइण जे लाइ जेके आहिनि इहे बजट इस्तेमालु थिए थी। त इन जे करे ई जेका सिंध हुकूमत उन्हनि खे जेको आहे तमामु घणो जेका उहो बजट या फंड्स जेके आहिनि उहे ॾेई रही आहे, पर एतिरे क़दुरु जो उहे बल्दियाती इदारा जेके आहिनि उन्हनि चेक एंड बैलेंस वारनि सां बि मिली विया आहिनि ऐं उन्हनि जो को बि चेक एंड बैलेंस कोन थो थिए। समूरा इदारा जेके आहिनि उहे गैर फ़ाल बणियल आहिनि ऐं ॿिया जेके एंटी करप्शन हुजे, एंटी करप्शन में बि अहिड़ी का उन्हनि जी वॾी इन्वेस्टिगेशन का साम्हूं न आई आहे, न ई का अहिड़ी इंक्वायरी साम्हूं आई आहे। गुज़िरियल 3-4 सालनि खां उन हिकु बि जेका उन्हनि जी FIR साम्हूं न आई आहे त इन बल्दियाती इदारनि में का करप्शन थी आहे। ऐं ताज़ो इहो PAC जेको आहे उहो हुकुम जारी कयो आहे, छाकाणि जो उते ऑडिट पैरास तमामु घणा साम्हूं अची विया आहिनि। इन जे करे उन्हनि जी कारकर्दगी ते सिंध असेंबली में जेके आहिनि उहे सवाल उथनि पिया। इन जे करे ई उन ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखियो आहे त गुज़िरियल 3 सालनि जी ऑडिट कराई वञे। अच्छा, असां वटि इहे बि रिपोर्ट्स आहिनि त अरबे रुपयनि जी बजट मिलण बावजूदि मकानी इदारनि जा अक्सर मुलाज़िम महीननि जा महीना पघारुनि खां महरूम रहनि था। जेके इदारा पंहिंजे मुलाज़िमनि खे पाले नथा सघनि उहे अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा? हिन वक़्तु अवाम जी त जेका उहा का बि ख़िदमत कान पई थिए। बल्दियाती इदारा जेके आहिनि पंहिंजे मुलाज़िमनि खे बि जेको आहे उहो बिल्कुलु पाले कोन था सघनि। इन जे करे कुझु ॾींहं पहिरीं जेका OZT शेयर
और फंड्स जेके आहिनि उहे जारी कया आहिनि। उन सां गॾु हिकिड़ो लेटर बि उन्हनि समूरे बलदियाती इदारनि जे सरबराहनि खे लिखियो वियो आहे त इन्हनि मुलाज़िमनि खे पहिरीं पघार ॾिजो ऐं उन्हनि खे मुकमल ईद खां पहिरीं पघार ॾिजो ऐं उन्हनि खे पेंशन बि ॾिजो। सही। यानी उन्हनि खे अहिड़ी चवण जी ज़रूरत छो पवे थी, उहो इन जे करे जो इहे जेके बलदियाती इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे मुलाज़िमनि खे पघारूं ई कोन था ॾियनि, यानी उहे तरजीह में ई शामिल न आहिनि। सही। उहे मुलाज़िमनि खे पघारूं मिलनि था जेकी बाअसर माण्हुनि जा वेझा हुजनि था, वाइट कॉलर हुजनि था, जेकी घर वेठे जेके पघारूं खणनि था उन्हनि जूं पघारूं थी वञनि थियूं। बाक़ी मुलाज़िम जेके आहिनि उहे रहिजी वञनि था। त ईअं ई कॾहिं कॾहिं वरी तक़रीबन हिन वक़्तु बि जेके आहिनि अरबे रुपयनि में उन्हनि जा ड्यूज़ रहिजी विया आहिनि, उन्हनि खे वक़्त सर पघारूं नथियूं मिलनि, पेंशन नथी मिले। पोइ आख़िरकार इहो वरी सिंध हुकूमत ते बार पवे थो त इन्हनि खे हाणे स्पेशल ग्रांट खपे थी, इन्हनि जो ड्यूज़ वधी विया आहिनि। ही बलदियाती इदारा जेके आहिनि उहे माली बहरान जो शिकार आहिनि, यानी बलदियाती इदारनि में मुलाज़िमनि जी फ़ौज भर्ती थियल आहे, गुंजाइश खां वधीक जेके आहिनि उहे मुलाज़िम भर्ती थियल आहिनि। इन करे इहे इदारा ई जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। सगीर इहो ॿुधाइजो त मकानी इदारनि में मुलाज़िमनि जी लौथ भर्ती करणु, गैर क़ानूनी मुक़ररनि ऐं तरक़ियुनि वारा स्कैंडल बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साम्हूं ईंदा रहिया आहिनि। छा हेल ताईं अहिड़नि स्कैंडल्स में मुलविस कामोरनि ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे? हिन वक़्त ताईं जेकी रिपोर्ट साम्हूं आयूं आहिनि त का बि उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न थी आहे। सही। छाकाणि जो इहे हिन वक़्तु सिस्टम तहत हलनि था, उन्हनि एंटी करप्शन समेत मुख़्तलिफ़ इदारनि सां उन्हनि जो गठजोड़ आहे ऐं जेकी लोकल गवर्नमेंट कमीशन हुजे या लोकल फंड ऑडिट हुजे, इन्हनि समूरनि इदारनि जे मुलाज़िमनि कामोरनि सां इन्हनि बलदियाती इदारनि जी हिकिड़ी मिली भगत आहे। उहे भाङे भाईवार आहिनि। जेका ओज़िटी शेयर मिले थो या जेकी उन्हनि जी पंहिंजी लोकल सतह ते उन्हनि जी आमदनी थिए थी, उहे सभु जेके पैसा जेके आहिनि उन्हनि जी विरासत थिए थी ऐं उन्हनि जी हिकिड़ी परसेंटेज हुजे थी, उन तहत जेके आहिनि इहे इदारा हलनि था। हिन वक़्तु ताईं कंहिं बि मुलाज़िम या कामोरे जे ख़िलाफ़ का FIR न आहे थी, न ई उन्हनि जे ख़िलाफ़ का इंक्वायरी थी आहे। थियणु त ईअं घुरिजे, सिंध हुकूमत जीअं PSC इन जी जेका उहा जांच कराइण जो हुकुम ॾिनो आहे, इन्हनि जी ऑडिट कराइण जो हुकुम ॾिनो आहे, पर इन ते इम्प्लीमेंट बि थिए। ही त सिर्फ़ु रुगो ख़त लिखियो वियो आहे ऐं इन ते इम्प्लीमेंट थियो त तमामु वॾो स्कैंडल ज़ाहिर थी वेंदो, छाकाणि जो इहा बजट जेके लोकल गवर्नमेंट वारा उहे बजट सही इस्तेमालु नथा कनि, चेक एंड बैलेंस वारा इदारा बि उन्हनि सां मिलियल हुजनि था। ठीकु आहे, वॾी महिरबानी सखीर, अवां टाइम ॾिनो। नाज़रीन, ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए नए मौज़ूअ सां ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।